भाड़ो हणियार मुंहिंजी दिल फुरे में मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे में हो मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे में दिल सुहिणा थोरो दिल सुहिणा तोखे मुर्गत पल ते ठहंदी तोखे ॾिसां वेठो दिल चवंदी। नाले वारी होस्ट किरण लिगारी जी मेज़बानी हेठ सिंध टीवी जे मक़बूल लाइव प्रोग्राम सिंध ऐं संगीत में 2 सालनि खां पोइ किंग ऑफ पाकिस्तान ऐं सुरीले आवाज़ जे मालिक शमन अली मिराली शिरकत करे फन जो मुज़ाहिरो कयो। नाले वारे रागी शमन अली मिराली महफ़िल में दिलरुबा सां दिल जो वापार थी वियो। अख लगी अञा थोरी ओ थोरी तुंहिंजो आवाज़ आयो ही हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई ख़्वाब हो या हवा का ख़बर ई न पई जहिड़ा सदाबहार गीत ॻाए ॾिसंदड़नि खां फ़ोन कॉल्स वसीले भरपूर दाद वसूल कयो। जाग से निंड मां गोरी वो गोरी तुझो आवाज आयो अख लगी अञा थोरी वो गोरी तुझो आवाज आयो ये हसी जिंदगी गुजरी वई ख्वाब हो या हवा का खबर न पे वो भी चाहो प्रोग्राम बाद सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शमन अली मिराली जो चवणु हो त सिंध टीवी सिंध ऐं संगीत प्रोग्राम वसीले सिंध जे नाले वारनि तोड़े उभरंदड़ फनकारनि खे भरपूर प्लेटफॉर्म मुहैया करे थी। संदसि चवणु हो त फन ऐं फनकारनि जी ख़िदमत करण ते सिंध ऐं संगीत प्रोग्राम जी सॼी टीम जस लाणे। सिंध टीवी जी इहा कोशिशि रही आहे त नवाण हुजे न्यू चैनल जेको आहे ऐं उहे अचनि स्क्रीन ते भले फनकार हुजनि कंहिं बि शोबे सां जंहिंजो जेको तालुक़ु हुजे छो त मां पाण हिकिड़ो प्रोग्राम कयो हुउमि शमन मिरालीअ नाले सां हिकिड़ो मुंहिंजो शो हलंदो हुयो ऐं उन में बि मूंखे ॾाढो मज़ो आयो। सिंध ऐं संगीत प्रोग्राम जी होस्ट किरण लिगारी ऐं नाज़ प्रोडक्शन जे CEO सेठ जय किशन जो चवणु हो त शमन अली मिराली न रुगो सुरीलो रागी पर हू हिकु बहितरीन इंसान पिणु आहे। असांजो प्रोग्राम जो मक़सदु सिंपल इहो आहे त जेकी सिंध जी कुंड कुर्च में तमामु बहितरीन सुरीला रागी आहिनि जिते जेकी टीवी जी ऑन द स्क्रीन नथा अची सघनि कंहिं बि प्रॉब्लम जे करे त असां उन सुरीली आवाज़ खे उन टैलेंट खे ॻोल्हे करे सिंध जी कुंड कुर्च मां ॻोल्हे करे सिंध टीवी में हिन प्रोग्राम में तवसुल सां पेश कंदा आहियूं। शमन असां त चवंदा मुस्तक़िल ईंदो रहे त असांजी बि हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं शमन जहिड़ो फनकार जेको आहे सो सदियुनि में पैदा थींदा आहिनि। हिन जो इश्क़ु आहे पंहिंजे हुन सां पेशे सां हिन जो जेको आहे न ॻाइण सां हिन जो इश्क़ु आहे ऐं हीउ जेतिरो राग में घिड़ी वेंदो आहे जहिड़े नमूने सां शाइरीअ में जेतिरी इंटरफेयर कंदो आहे असांजी बि उन सां महिनतूं हूंदियूं पर हिन जी पंहिंजी बि उन में वधीक उनजो वधीक कोशिशूं हूंदियूं जंहिंजे करे अॼु हिन मुक़ाम ते पहुतो आहे। लाइव प्रोग्राम दौरान मुख़्तलिफ़ शाइरनि तोड़े ॿुधंदड़नि पारां फ़ोन कॉल्स वसीले शमन अली मिराली खे भरपूर दाद पिणु ॾिनो वियो। किंग ऑफ पाकिस्तान सुरीले ऐं सुहिणे आवाज़ जे मालिक शमन अली मिराली सिंध ऐं संगीत प्रोग्राम जे सेट ते परफॉर्मेंस ॾेई ॿुधंदड़नि जूं दिलियूं गरमाए छॾियूं। कैमरामैन कलीम खोखर सां गॾु शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।